ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, चूंड के हवाले से अफ़वाह ख़त्म थी चुका है। मुर्तज़ा सोलंकी आइन तहत चूंडियल नुमाइंदा मुल्क हलाइंदा। मुर्तज़ा सोलंकी ख़मीस ॾींहुं 8 फरवरी ते आम चूंडियूं थींदियूं। मुर्तज़ा सोलंकी चूंडुनि जे हवाले सां मीडिया खे ज़िम्मेवाराणी रिपोर्टिंग करणी पवंदी। अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे बाइख्तियार बणायो वियो। मुर्तज़ा सोलंकी ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, चूंडुनि जे हवाले सां अफ़वाह ख़त्म थी चुका आहिनि। मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त आइन तहत चूंडियल नुमाइंदा मुल्क हलाइंदा। ख़मीस ॾींहुं 8 फरवरी ते आम चूंडियूं थींदियूं। चूंडुनि जे हवाले सां मीडिया खे ज़िम्मेवाराणी रिपोर्टिंग करणी पवंदी। अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे बाइख्तियार बणायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।